अस्सलामुअलैकुम व्यूवर, मां आहियां हामिद मीर। तव्हां ॾिसी रहिया आहियो ब्यूरो चीफ रिपोर्टर जावेद मेमून जी हिन रिपोर्ट में। अॼु असां ज़िले नौशरो फिरोज़ जे तालका मीरापुर जे यूसी बेलाणीअ जे ॻोठ नूर मोहम्मद आमुर में ॻहेरीअ में हिन महिल मौजूदु आहियूं। अचो त उन स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि खां हाल अहिवाल वठूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजो स्कूल 1940 खां वठी हे कमु कंदो रहियो आहे, पर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे त चापुड़ किरण जे करे असांजे ॻोठाणा खोफ विचां पंहिंजा ॿारड़ा भर में रसूलाबाद शहर आहे, मीरापुर आहे, ओॾां ॿारनि जो त ॿारनि खे तइलीम ॾियारे रहिया आहिनि। उन करे काफ़ी ग़रीब जेके असांजे ॻोठ जा ॿारड़ा आहिनि उहे ई वणनि हेठां तइलीम हासिलु करे रहिया आहिनि ऐं उन्हनि खे तइलीम ॾेई रहिया आहियूं। ऐं स्कूल जा चापुड़ हर वक़्तु वक़फ़नि किरंदा रहनि था, जंहिंजे करे असां उस्तादनि ऐं ॿारनि खे तमामु ख़ौफ़ ऐं ख़तरो आहे। ॿार ज़ख़्मी थिया आहिनि ऐं इन छित जे किरण जे करे काफ़ी फर्नीचर बि असांजो ख़तमु थी चुको आहे ऐं डेस्कूं आहिनि, कुर्सियूं आहिनि, उन जे मथां चापुड़ किरण करे फर्नीचर बि जेको आहे सो तमामु। असां ॿुधो आहे त ही बिल्डिंग 1990 खां तामीर थी आहे, पर हिन महिल ताईं हिन बिल्डिंग जो कंहिं बि सार संभाल न लधी आहे। असां इहो बि ॿुधो आहे त हिन स्कूल में चापुड़ किरण सां तक़रीबन ॿार ज़ख़्मी थींदा रहिया आहिनि। इन में सर तव्हांजो छा चवणु आहे? साईं बिल्कुलु, हीअ बिल्डिंग गवर्नमेंट जी तरफ़ां असांजे स्कूल खे 1990 खां वठी मिली। उन खां पोइ हिन जी रिपेयरिंग जो कमु को बि कोन आयो। हाणे गुज़िरियल 3-4 सालनि खां वठी हिन जा चापड़ वक़्तनि फ़वक़्तनि किरंदा रहनि था ऐं जंहिंजे करे ॿारनि में ख़ौफ़ आहे। ऐं असांजा 2 क्लास हिनमहिल छित खां बग़ैर ॿार वणनि जे हेठां पिया वेठा पढ़नि ऐं इन चापड़नि किरण जे सबबु असांजा 6 शागिर्द अलॻि अलॻि टाइम ते ज़ख़्मी थी चुका आहिनि ऐं चापड़। अच्छा सर, तव्हां कॾहिं बि का अर्ज़ी मथे ॾिनी आहे? साईं बिल्कुलु, अर्ज़ियूं अलॻि टाइम ते पुॼायूंसीं मथे, वसवारनि खे अपीलूं कयूंसीं, पर उन जो तदारक को बि कोन थो थी सघे, अञा ताईं कोन थियो आहे। तालीम खाते जा कामोरा ऐं चूंडियल नुमाइंदा हिननि ॿारनि खे तालीम खां महरूम करण लाइ जतन करे रहिया आहिनि। नओं स्कूल ॾिजी वञे कपिड़ा राखिया जेमहिल मींहुं वसंदो आहे असांखे ॾाढो ख़ौफ़ थींदो आहे, ख़ौफ़ थो थिए असांखे। पर इल्म सां मोहबत कंदड़ ही ॿार पोइ ते हटण लाइ तयारु न आहिनि। असांजो स्कूल कीअं करे ठाराइजो? तालीम खपे, ताला न खपनि, नंढा वेठा बिजली कान्हे, कुएं भाड़ा न खपनि। तालीम खपे, ताला न खपनि, कुएं। मीरापुर खां ब्रेकिंग न्यूज़। ही तालके मीरापुर जा स्कूल्स आहिनि। तालका मीरापुर जे ॻोठनि जा स्कूल कागज़ी कार्रवाई ते हलण लॻा। चूंडियल नुमाइंदा ऐं तालीम खाते जा आफ़ीसर तालीम खां बेख़बर। तालीम खाते जा कामोरा ऐं चूंडियल नुमाइंदा हिननि मासूम ॿारनि खे तालीम खां महरूम करण में जतन करण लॻा। सिंध जे ॿाराड़ियुनि वारनि इलाइक़नि में तालीम तबाह थी वई। सिंध जे मामारनि खे तालीम ॾेई तालीम खे आम कयो वञे ऐं बिल्डिंग जी मुरमत कराए ॿारनि जूं क़ीमती ज़िंदगियूं कंहिं वॾे हादसे खां बचायूं वञनि। तालीम खपे, ताला न खपनि, नंढा वेठा बिजली कान्हे, कुएं भाड़ा न खपनि। उस्तादनि जा ऐं ॿारनि जा कसरत ॿुधा ऐं उन्हनि जो चवणु आहे असांखे नई बिल्डिंग मिली वञे ऐं असांखे कंहिं वॾे हादसे खां बचायो वञे। जावेद मेमन, डेली सिंधी न्यूज़ रिपोर्टर, नौशरो फिरोज़। तालीम खपे, ताला न खपनि, कुएं भाड़ा न खपनि। तालीम खपे, ताला न खपनि, कुएं भाड़ा न खपनि। हिन क़ौम जो मुस्तक़बिल हाणे
तालीम बिना कुछ भी कोन्हे। छा सिंध इल्म खां महरूम रहंदी? न, असांखे